सिंध में टमाटो लहण बावजूद उन जी ईरान में इंपोर्ट जारी रखण ऐं सिंध जे आबादगारनि सां थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ आबादगार रोडनि ते अची विया। सिंध आबादगार बोर्ड ऐं सिंध आबादगार एसोसिएशन पारां हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं अलॻि अलॻि मुज़ाहरा कया विया। उन मौक़े ते अॻवाननि डॉक्टर ज़ुल्फ़कार यूसुफ़ानी, इमरान बोज़दार, सिंध आबादगार एसोसिएशन जे अॻवान सैयद फयाद अली शाह, गुलज़ार जुमानी ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त हिन वक़्तु जॾहिं सिंध जो टमाटो वॾे मिक़दार में मार्केट में अचणु शुरू थियो आहे ऐं उन्हनि जो अघु पिणु लाॻीतो घटि थी रहियो आहे त अहिड़े वक़्त में ईरान मां टमाटो घुराइण सिंध जे आबादगारनि जो इस्तेसाल ऐं उन्हनि खे हथ सां माइशी तौर तबाह कयो पियो वञे, जेको अमल मुल्क जी मईशत लाइ वॾो नुक़सानकार आहे। ज़रूरी जिन्सुनि जी इम्पोर्ट कई थी वञे, ख़ासि तौर ते उन वक़्तु जॾहिं सिंध जो टमाटो, सिंध जो बसर, सिंध जी थूम, सिंध जो मिर्च लहण शुरू थिए थो, हिननि खे इम्पोर्ट यादि थी अचे ऐं जॾहिं असांजी एक्सपोर्ट खुलियल हूंदी आहे त उन्हनि ते पाबंदियूं हयूं थियूं वञनि। अॼु टमाटनि जी इम्पोर्ट जे करे जेको ईरान मां थी रहियो आहे, जंहिंमें हिंदुस्तान जो टमाटो बि हिते अचे पियो, उन असांजे आबादगारनि खे तबाह करे छॾियो आहे। तक़रीबन तव्हां सम्झो त 70% रेट हिन वक़्त ताईं किरी चुका आहिनि। अगरि इहे हाल रहिया त इहे टमाटर असांखे खेड़ना पवंदा या इहे टमाटा जेके आहिनि असीं रोडनि ते अची उछलींदासीं ऐं रस्ता बंदि कंदासीं। पूरे सिंध जा आबादगार जेके आहिनि हींअर सरापा एहतजाज आहिनि। उनजो मक़सदु इहो आहे त आबादगार जेके हिते टमाटे ऐं बसर जी इम्पोर्ट जे करे असीं सभु मजबूरन आया आहियूं। आबादगारनि जो मुसलसल इस्तेसाल कयो पियो वञे। सरकार जी ग़लति पॉलिसियुनि जे करे आबादगारनि जेको आहे इहो तय कयो आहे त अॻिते लाइ बसर ऐं टमाटनि खे पंहिंजनि खे हाराइण छॾिया। पूरे खिते में असां वटि हींअर जेको आबादगार आहिनि उहे मजबूरन तमामु घणो फ़ी एकड़ ते ख़र्च करे रहिया आहिनि। उनजे बावजूद बि उन्हनि खे रेट न पियो मिले। पहिरीं टमाटे जा आबादगार जेके आहिनि उहे लॉकडाउन जे करे, उन खां पोइ बरसाति जे करे ऐं वरी हाणे जेको आहे ईरान ऐं अफ़गानिस्तान मां इम्पोर्ट जे करे मुसलसल उन्हनि खे नुक़सानु थी रहियो आहे। सिंध जी ज़राअत खे जेको हथु वठी तबाह कयो पियो वञे। सिंध में टमाटर जो फ़सुलु नथो आहे, उनजे बावजूद जेको आहे ईरान खां टमाटो घुराए सिंध जो जेको टमाटर आहे उनखे तबाह ऐं डैमेज कयो पियो वञे। गुज़िरियल सालनि में तव्हां ॾिठो आहे आबादगार इन्हनि पॉलिसियुनि जे करे मजबूर थी माल खे टमाटो उछले छॾींदा आहिनि। ईरान खां टमाटर जेको आहे फ़ौरन बंदि कयो वञे। सिंध जो टमाटर ऐं बसर जेको आहे उहो ॿाहिरिनि मुल्कनि मां मोकिले सिंध जे आबादगार खे कुझु एतिरो ॾिनो वञे जो हुनजो पंहिंजे पघर जो पोरियो निकिरे। जॾहिं बि असांजो आबादगारनि जो को फ़सुलु लहे थो, कुझु तयारु थिए थो त ईरान खां ॿियनि हंधनि तां घुराए असांजे फ़सल जी ॿेड़ी ॿोड़ियो करे छॾीनि, उनजो अघु करायो छॾीनि, वॾो असांखे नुक़सानु था ॾियनि। हींअर बि ईरान खां टमाटो पिया घुराइनि जॾहिं त असां वटि वाफ़र मिक़दार में बदिन जो लही चुको आहे, ॿियनि सिंध जे ॿियनि शहरनि जो लही चुको आहे। त पहिरीं असांजो हिकिड़ो अघु त मुक़ररु करियो, असांजो को त अघु हुजे, टके दड़े पिया आमी वठो जिथे किथे पियो आहे। असांजो इहो मुतालबो आहे त बाबा असांजा अघु मुक़ररु कया वञनि, ईरान खां ईंदड़ टमाटा बंदि कया वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।